वालेकुम दोस्तों, आया जमील छरई अमीन सिरे आयो टेक्नोलॉजी इन सिंधी यूट्यूब चैनल। दोस्तों काफ़ी वक्त खां पोइ पंहिंजे यूट्यूब चैनल ते वीडियो ठाहे रहियो आहियां। तो दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे वीडियो ठाहिण जो, त पंहिंजे टिकटॉक ते जेके मशहूरु थी वञिबो आहे फॉर यू पेज ते जेको असांजो वीडियो अची वेंदो आहे, मतिलबु सभिनि जे अॻियां उहो कीअं आणिजे, कहिड़े तरीक़े सां आणिजे। दोस्तों हिन वीडियो में मां तव्हांखे सॼो कुझु मुकमल तरीक़े सां सम्झाइण आयो आहियां। हिन वीडियो खे बिल्कुलु बि स्किप न कजो, तव्हांखे बिल्कुलु सम्झ में अची वेंदो। दोस्तों बग़ैर टाइम वेस्ट करण जे अचो त शुरूआत कयूं। असांजे यूट्यूब चैनल टेक्नोलॉजी इन सिंधी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों तव्हांखे सभ खां अवल हिते अचिणो आहे प्ले स्टोर ते, ऐं प्ले स्टोर ते हिते जेका टिकटॉक जी ऐप आहे उनखे हिते सर्च करिणो आहे। दोस्तों जीअं ई तव्हां हिनखे सर्च कंदव त हिते विच ते तव्हांखे हिते विच ते क्लिक करिणो आहे। जीअं ई तव्हां विच ते क्लिक कंदव हिते अॻिते अची डेवलपर कंटेंट जिते लिखियलु आहे हिते अची हिते जेका हिननि जी ईमेल ॾिसण में अची रही आहे feedback@yahoo.com tiktok.com। त दोस्तों इन ते तव्हां क्लिक कजो। जीअं ई तव्हां हिन ते क्लिक कंदव त कुझु जेको आहे सो हिन ॾे कोई मतिलबु त रिपोर्ट आहे करणी आहे, हिननि ॾे कुझु लिखिणो आहे, उहो असां हिननि ॾे दोस्तों लिखंदासीं। त जीअं असां उन्हनि ॾे उहो लिखंदासीं त उहो मां तव्हांखे तव्हां उहो किथां लिखंदव, छा लिखंदव, उहो मां सॼो कुझु डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो आहे, उतां तव्हां कापी करे आसानी सां लिखी सघो था। त दोस्तों हिते मां उहो सिर्फ़ु पेस्ट कंदुसि। पेस्ट करण खां बाद में दोस्तों जेको आहे सो त हाणे हिते असां पंहिंजे जेको आहे सो टिकटॉक अकाउंट जो लिंक ॾींदासीं। छा त दोस्तों जेको आहे सो हिते असां पंहिंजे टिकटॉक अकाउंट जो लिंक बि हिन ते हिते ॾींदासीं। त दोस्तों हाणे जेको आहे सो हिते असां हिनखे हाणे सेंड कंदासीं। दोस्तों जीअं असां हिते सेंड कंदासीं त तव्हां ॾिठो हूंदो त यकीनन सेंड थी वियो हूंदो ऐं हिननि वटि मतिलबु पहुची चुको हूंदो। त दोस्तों हीअ जी वीडियो हुन सां यकीनन 100% मतिलबु चांस आहे त टिकटॉक तव्हांजी वीडियो खे फॉर यू पेज में आणे सघे थो, ऐं तव्हांजी 100% प्रूफ आहे त तव्हांजी वीडियो फॉर यू पेज ते अची सघे थी। त दोस्तों पंहिंजे दोस्त जमील शर खे इजाज़त ॾींदा, मामला तो तव्हां सां अॻे वीडियो में। एसी ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।